नाज़रीन, हैदराबाद के सहरिश नगर वारे इलाइक़े जी कच्ची आबादी में नौजवान जुनैद खोसो पंहिंजी मदद पाण तहत स्कूल हलाए रहियो आहे, पर स्कूल की इमारत न हुअण करे ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मुदस्सिर अब्बास जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, सिंध में सवे स्कूल बंद होने करे हज़ारे ॿारड़ा तालीम जड़े ज़ेवर का महरूम आहिनि। किथे स्कूल आहिनि त उस्ताद न आहिनि, किथे वरी उस्ताद आहिनि त स्कूल ही न आहिनि। कुछ इलाइक़नि में वरी झूपड़ा स्कूल मौजूद आहिनि त किथे ॿारड़ा झूपड़ा स्कूलनि खां भी महरूम आहिनि। हैदराबाद में भी हिकु अहिड़ो स्कूल मौजूद आहे जिते झूपड़ो भी मौजूद न आहे। शागिर्द खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। कासमाबाद के सहरिश नगर वाले इलाइक़े जे कच्ची आबादी में नौजवान जुनैद खोसो पंहिंजी मदद पाण तहत स्कूल हलाए थो, जिते 30 खां वधीक ॿारड़ा तालीम पिराए रहिया आहिनि। पर स्कूल के इमारत तोड़े झूपड़ी न हुअण सां ॿारड़ा गर्मी तोड़े सर्दी में खुलियल आसमान हेठि वेही तालीम पिराइनि था। ग़रीबनि जे ॿारनि खे तालीम जे ज़ेवर खां मुनवर करण जी कोशिशुनि में रुधल जुनैद खोसो जो चवणु आहे त सिंध में केतिरा ई झूपड़ा स्कूल आहिनि, पर हिननि वटि झूपड़ो बि न आहे जिते ॿारनि खे वेही तालीम ॾेई सघिजे। सर अल्हम्दुलिल्लाह असां हिते तक़रीबन 4 सालनि खां पूरे सिंध में मेहनत था कयूं ऐं मुख़्तलिफ़ अहिड़ियुनि जॻहियुनि ते जिथे समझो कि गरीब ॿारनि खे तालीम नथी मिले उते वञी पहुचूं था ऐं उते असां पंहिंजो हिकिड़ो खेमा स्कूल क़ाइमु था कयूं। शुरू में त असां लाइ खेमा भी मौजूद कोन हूंदा त असां हिकिड़ो ॿारनि खे खुले आसमान ही पढ़ाईंदा आहियूं। हिते भी उहो ई हाल आहे जेको सहरिश नगर में असांजो स्कूल आहे, लेकिन असां चाहियूं था त इन स्कूल खे सुठे करण लाइ असां आम माण्हुनि खे अपील था कयूं त मिली जुली करे महिरबानी करे इन में ताउन कयो ताकि ही जेको हिते स्कूल हले पियो, जेको ज़रीना टीचर असांजी हलाए पई, इनके ॾाढियूं मुश्किलातूं पेश अचनि रहियूं आहिनि ऐं तव्हां तव्हांजो ताउन हूंदो त इंशाल्लाह हितां जो भी स्कूल ॾाढो बहितरीन रिपोर्ट में अॻियां वेंदो। सर असांजा अल्हम्दुलिल्लाह 27 स्कूल आहिनि पूरे सिंध में, मुख़्तलिफ़ एरियाज़ जेके ॻोठनि जा एरियाज़ आहिनि ऐं असांजो कोई फंडिंग जो इदारो न आहे। बस मुख़्तलिफ़ कुछ अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांखे असांजो समझो कि पंहिंजो ई दर्द समझी करे असांजे साथ था ॾियनि इन सुठे काज़ में ऐं असां वटि कोई अहिड़ो डोनर ख़ासि न आहिनि जेको इन्हनि सभिनि खे स्कूलनि खे हलाइण वारा हुजनि। चंद डोनर आहिनि जेके असांखे सपोर्ट कनि था ऐं उन्हनि जे ताउन सां ही स्कूल हलनि पिया। असांजी रिक्वेस्ट आहे जेके बि असांखे ॾिसी रहिया आहिनि त महिरबानी करे अहिड़ा स्कूल असां ॾाढो मुश्किल सां हलायूं पिया ऐं हिकिड़ो स्कूल बि हलाइणु ॾाढो ई मुश्किल हूंदो आहे, लेकिन अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जेके असां सां ताउन कंदा उन्हनि जे शुक्रगुज़ार सां असां ही 27 स्कूल क़ाइमु कया आहिनि ऐं हलायूं पिया, रोज़ पिया हलूं। ईअं बि न आहे कि हिकिड़ो ॾींहुं हले थी पूरो हफ़्तो क्लास न, रोज़ क्लास हले बि असांजा तव्हां चेक कयो। लेकिन असांजी हिकिड़ी नंढी रिक्वेस्ट आहे, इन में तमामु घणा अख़राजात हूंदा आहिनि। हर मंथ में टीचर जूं पघारियूं हूंदियूं आहिनि, स्टेशनरी जा ख़र्च हूंदा आहिनि, उन खां अलावा हिन माहौल खे मेंटेन करण में भी ख़र्च थींदो आहे। तव्हांजो ताउन खपे ताकि ही स्कूल असांजा बरक़रार हलंदा रहनि। सर असांखे फर्नीचर जी भी ज़रूरत आहे, लेकिन असां चऊं था कि फ़िलहाल असांखे सिर्फ़ु मथां लाइ झोपड़ियूं असांजे स्कूलनि में अची आहिनि जेके असांजा खुले आसमान स्कूल आहिनि, त इहा भी असांजी वॾी महिरबानी थींदी उन्हनि डोनरनि जी या उहे जेके असांजी सपोर्ट कंदा। असां 24 ॿार पढ़ंदा आहियूं, भी खुलो आसमान आहे, उन हेठि धूप आहे, उते पढ़ंदा आहिनि ॿार। असां चऊं था कुझु छतरी थी वञे सही आहे। सर असांखे कॉपी सभु मिली वियूं आहिनि, बाक़ी छतर आहे सर, इहो बसि थी वञे सुठो कमु आहे। 17 तारीख़ ते पढ़ूं था असां हिते स्कूल, छत खपे असांखे। आसमान पे पढ़ूं था, असांखे झुपड़ी वुपड़ी न दी। असां 1 क्लास में पढ़ूं था और असांखे अहिड़ी छतरी बतरी मिली वञे त असांखे भलो। नौजवान जुनैद खोसो सरकार ऐं सरहदी वारनि खे अपील कई त स्कूल तामीर करण लाइ सहकार कयो वञे त जीअं ग़रीबनि जा ॿार बि सुठे माहौल में तालीम पिराए सघनि। कैमरामैन एजाज़ खोसे सां गॾु मुदस्सिर अब्बास, मेरान टीवी न्यूज़, हैदराबाद।